अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठवार बाबा लामोलो आमद बासादत हज़रत अली अलैहिस्सलाम जिनका यह सादत हासिल आहे 13 रजब मुरजब। खुदा जे वलीअ जो ज़हूर थियो 13 रजब मुरजब। मज़हर अजाइब अबुल हुसैन बूतराब अमीरुल मोमिनीन अल मुर्तज़ा असदुल्लाह हैदर करार मौलूद काबा विलादत बासादत 13 रजब मुरजब। खुदा जे घर कब्तला में अहिड़ी तरह दुनिया में खुदा जे घर कब्तला में अहिड़ी तरह दुनिया में उन जो ज़हूर मुकम्मल थियो 13 रजब मुरजब। खुदा जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो फरमान आहे त आऊं ऐं अली हिकु नूर जा 2 हिस्सा आहियूं 13 रजब मुरजब। बिला शक हुज़ूर पुरनूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी अबू तालिब जे घर में आमद सहराए अरब में पहिरियों मौजूदु हुई। बिला शक हुज़ूर पुरनूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे अबू तालिब जे घर में आमद सहराए अरब में पहिरियों मौजूदु हुई। हज़रत अली अलैहिस्सलाम 13 रजब मुरजब। उन खां पोइ हज़रत अली अलैहिस्सलाम जिन जी बैतुल्लाह आमद सहराए अरब में ॿियो मौजूदु हुई। उन खां पोइ हज़रत अली अलैहिस्सलाम जिन बैतुल्लाह आमद सहराए अरब में ॿियो मौजूदु हुई। वालिद अबू तालिब अलैहिस्सलाम वालिदा माजिदा फातिमा बिन्त असद 13 रजब मुरजब। हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो आऊं इल्म जो शहर आहियां ऐं अली उन जो दरवाज़ो आहे 13 रजब मुरजब। रसूल अकरम जिन फरमायो खुदा अलाह मुंहिंजो मौला आहे आऊं ईमान वारनि जो मौला आहियां। मुबारक ॾिहाड़ो 13 रजब मुरजब। रसूल अकरम जिन फरमायो जंहिं जो आऊं मौला आहियां उन जो अली मौला आहे। मुबारक ॾिहाड़ो 13 रजब मुरजब। हैदर जे हुबदारनि खे इहा ॾहवट फ़िकुर ॾिए थो त पंहिंजे हैदर जे हुबदारनि खे इहा ॾहवट फ़िकुर ॾिए थो त पंहिंजे हादी ऐं पेशवा जे ॾसियल वाट ते गामज़िन थियण जी कोशिश बि कई आहे 13 रजब मुरजब। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त ऐं अली खुदा खे कंहिं न सुञातो सवाइ मुंहिंजे ऐं तुंहिंजे। मूंखे कंहिं न सुञातो सवाइ अलाह जे ऐं तुंहिंजे ऐं तोखे कंहिं न सुञातो सवाइ अलाह जे ऐं मुंहिंजे 13 रजब मुरजब। इमामुल मुत्तकीन हज़रत अली बिन अबी तालिब अलैहिस्सलाम जिन जी आमद बासादत जो ॾिहाड़ो 13 रजब मुरजब। मिठूअ जा नेक मतिलब मक़सद तूं पुॼाए तोखे सभु मालूम आहे। मिठूअ जा नेक मतिलब मक़सद तूं पुॼाए तोखे सभु मालूम आहे। वास्ते मुहाबे करीम रहीम जे 13 रजब मुरजब। आमद बासादत हज़रत अली अबी तालिब अलैहिस्सलाम जिन 13 रजब मुरजब इहा सादत हासिल आहे 13 रजब मुरजब। या अली अलैहिस्सलाम मुश्किल कुशा मंज़ूर हीअ दुआ कर दर जे सुवालीअ खे कुझु इनायत अता कर। तूं इल्म जो दरिया आहीं आऊं प्यासो कतरो आहियां। तूं इल्म जो दरिया आहीं आऊं प्यासो कतरो आहियां। प्यास मुंहिंजी पुॼे को समर अता कर। अहमद जो तूं प्यारो आहीं अलाह जल जलालहू कारण। अहमद जो तूं प्यारो आहीं अलाह जल जलालहू कारण। असां सभिनी जी तमन्ना आहे ख़ुशहाल इनायत कर। या अली मुश्किल कुशा मंज़ूर हीअ दुआ कर दर जे सुवालीअ खे कुझु इनायत कर।
हर दिल जी दुआ तूं आई, हर दुख जी दवा तूं आई। हर दिल जी दुआ तूं आई, हर दुख जी दवा तूं आई। झोली ख़ाली आहे मुंहिंजी, तूं शफ़ा सेठ अता कर। असांजो भाग नसीब सुठो भलो मोचारो कर। या अली मुश्किल कुशा मंज़ूर हीअ दुआ कर। डर जे सुवालीअ खे कुझु इनायत कर। असांजो भाग नसीब सुठो भलो मोचारो कर। सभु मुश्किल आसान कर। मिठूअ जा सभु कम सवलायूं नेमतूं रहमतूं हिकमतूं अता कर। या अली अलैहिस्सलाम, या अली मुश्किल कुशा मंज़ूर हीअ दुआ कर। डर जे सुवालीअ खे कुझु इनायत अता कर।